चौपन 67 रुपया दियो बाबा रस्ते जो माल सस्तो 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 67 रुपया ओ भाव टोपियारा कोटारा हली हली हमरा जानी हली अस्सलाम वालेकुम भाव वालेकुम सलाम छा तो मिला यार हुकुम कर मा खपे मां गिरा के तू जो तो मिला बाबा हुकुम अदा ए चोरी घणे में आ 67 रुपया मुंजा बाबा 67 रुपया मुंजा जानी 67 रुपया अदा कुछ रियायत रियायत यार कोने का जो यार वॾे दुकाननि ते बि रियायत कंदा आहिनि रियायत कर मूंखे रियायत जी हिन वक़्तु ज़रूरत आहे न रियायत जेको आहे न उहो असांजी माइट्री न आहे भाऊ यार ईअं न कर ॻाल्हि मुंहिंजी ॿुध जेके वॾा दुकान उहे रियायत कनि था तूं रियायत नथो करे रियायत न थींदी मुंहिंजा जानी 67 रुपया वणे त ठीकु आहे न वणे त हलियो न हेॾे ॻाल्हि ॿुध हेॾे इहा तूं बदमाशी थो करे बाबा महांगाई थी वई आहे असां हलाईंदा 60 रुपए में अॻे जोड़ी हलाईंदा अरे भली कहिड़ी बि महांगाई वठे पर रियायत ज़रूर थी आहे तूं इहो बदमाशी थो करे न थींदी तो कहिड़ी खपे चंपल कहिड़ी खपे यार मां इहो चंपल उहो जेकी पई आहे थी हलो बाबा रस थी वई आहे रस तमामु घणी आहे जल्दी जान छॾाए हाँ 67 रुपया भाव मुंहिंजा 67 रुपया आधा मुंहिंजा 67 रुपया भाऊ रियायत न कंदे रियायत न कंदुसि ठीकु आहे पोइ हीअं कर हा मां हिकिड़ी ॾे पोइ मूंखे जेको आहे त तोखे अची ॾियां थो दरअसल ॻाल्हि ई आहे मुंहिंजा भाउ अरे मां ॻाल्हाईंदे बि मां शर्मिंदो थियां थो ॿियनि ते शर्मिंदो न थींदो आहियां पर तो वटि थियां थो पर ॻाल्हि इहा आहे जेकी मुंहिंजी चंपल आहे न छिॾी पई आहे हाणे मां हिकिड़ो बादर ॾे मां 80 रुपया ॾियां थो अरे हिकिड़ो ईंदो मां हिकिड़ो मां घर खणी ईंदुसि काॾे कंदुसि अरे हिकिड़ो ॾे मां तोखे अची ॾियां थो न बाबा न थींदो अरे कीअं न थींदो दादागिरी तूं मां इहे नमूने न कंदो मां ॿुधायो अरे मां चवां थो हेॾे मां गैरत मुंहिंजी नक ताणी जली विया तूं आहीं माफ़ कयो मां छा माण्हूअ जे बुछा लॻाइनि असांखे